टाउन खिलाफ गुज़िरियल 8 सालन खां जदोजहद कंदड़ इंडिजन्स अलायंस बहरिया टाउन वेझो जेको आहे नूर मोहम्मद कबोल ॻोठ में एहतजाजी मुज़ाहिरो रखियो आहे ऐं गडाप टाउन जे मुतासिर ॻोठाणनि सां इज़हार यकजहती कई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। सिंध में धारियुनि जी आबादकारी, कराची जे ज़मीनुनि ते कब्ज़ा, कराची जे ज़मीनुनि ते कब्ज़ा। असांजा मुतालबा सिंपल ऐं सादा आहिनि त बाबा असां जूं जेके ज़मीनूं आहिनि, असांजो जेको धरतीअ जे जेके वारस आहिनि उन्हनि खे जेको बहरिया टाउन ऐं मलिक रियाज़ अचे कब्ज़ो कयो आहे। ॾिसो, इन कब्ज़े जे पुठियां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त केरु आहे। पीपुल्स पार्टी मली डेवलपमेंट अथॉरिटी जो रेवेन्यू ज़मीनुनि जो लैंड देन रेवेन्यू डिपार्टमेंट थींदो आहे। पीपुल्स पार्टी मलिक रियाज़ जे सहूलियत लाइ पंहिंजो सिंध असेंबली में करारदाद मंज़ूर कराए मली डेवलपमेंट अथॉरिटी ठाही, जंहिंखे हिन 43 देहूं ॾिनियूं ऐं 43 देहनि में जेको हुनजो MDO तंहिं पंहिंजे मर्ज़ीअ सां ज़मीनूं उथल पुथल काथे जी मोएदाण वारी ज़मीन खणी आणे हिते रखियाऊं, कंड जंग वारी खार वारी ज़मीन खणी आणे हिते रखियाऊं ऐं माण्हुनि जा खाता तब्दील करे कूड़ा खाता बनाए करे उन्हनि ते बहरिया टाउन इंडिजिनस राइट्स अलायंस शुरूअ खां ई इन जे मुखालिफ़ी ऐं असां उनखे महदूद कयोसीं। हाणे हिन जा जेके बदमाशूं आहिनि से कूड़ा कागर खणी जीअं हाणे मामा फैज़ मोहम्मद गबोल ऐं ॿिया ॻोठनि ते पंहिंजा ई बुलडोज़र खणी उते कब्ज़ा करण जी कोशिशि करे थो। असांजो मुतालबो इहो आहे त पाण महदूद रहो ऐं असांजे माण्हुनि जी छेड़छाड़ न। इहो सभु ज़्यादतियूं इन करे थियूं त सॼो अमल जेको गैर क़ानून हुयो ऐं पोइ 16,800 एकड़ इनखे ॾिनियूं हुयूं। उन जे विच में तव्हां ॾिसो त बहरिया जे अंदरि 18 खां मथे ॻोठ अचनि था। सराउंडिंग में जेके ॻोठ आहिनि उहे 20-25 अलॻि आहिनि। टोटल 45-46 ॻोठ जेके आहिनि मुतासिर पिया थियनि। हिकिड़ा अंदरि वारा ॻोठ मुतासिर पिया थियनि जेके पंहिंजो रेवेन्यू में सर्वे थियल ॻोठ आहिनि। उन्हनि खे रोज़ तंग थो करे, उन्हनि जा रस्ता बंदि कया वञनि था। ऐं स्कूल जेके ॿार आहिनि सेकेंडरी स्कूल ताईं वञी कोन था सघनि, उन्हनि जा रस्ता बंदि आहिनि। हिते शादियूं थियनि थियूं त उनखे इजाज़त वठिणो थो पए। तव्हांखे ख़बर आहे 2-3 दफ़ा हिन गेट बंदि कया आहिनि मेन जितां असांजा रस्ता आहिनि अचण वञण जा। तंहिंजे करे ॻोठाणनि जो हिकिड़ो त ज़मीनियूं वियूं, उन्हनि चारागांव वियूं, उन्हनि जो रोज़गारु ख़तमु थी वियो। हाणे उन्हनि जो को बि रोज़गारु कोन्हे, छाकाणि त मालवंद माण्हू आहिनि ऐं एग्रीकल्चर कंदा हुआ, डेयरी फार्मिंग कंदा हुआ, पोल्ट्री फार्मिंग ख़तमु थी वई, डेयरी फार्मिंग ख़तमु थी वई, चरागांव ख़तमु थी वियो। मालवंद माण्हू जो माल ॻोठनि ताईं महदूद थी वियो। इन करे ॿाहिरि निकिरी कोन थो सघे। मुआशी तौर ते इहे इंतिहाई कमज़ोर थी विया आहिनि। हाणे जिन जिन जूं ज़मीनूं, असांजो मुतालबो इहो आहे त सुप्रीम कोर्ट जे उन फ़ैसिले खे जेको मूं पहिरीं चयो, इम्प्लीमेंटेशन बेंच खे चयो त अमल दरामद करियो, उन फ़ैसिले ते अमल दरामद कयो वञे, हिन खे रोकियो वञे। असांखे 16,800 एकड़ वारो फ़ैसिलो बि क़बूल कोन्हे। असां चऊं था त हीउ जेको वधे पियो, जेके हिकिड़े लमियल असां मञूं बि 16,800 एकड़ ते, हिन वक़्तु बि 35 खां 40,000 एकड़ ते कमु पियो करे, बाक़ी ज़मीनुनि खां ख़ाली करे ई वञे। जामशोरे में कहिड़े कानून तहत जॾहिं सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो हाणे हिनखे हिकिड़ी इंच ज़मीन बि ॾिनी न वञे, सिंध गवर्नमेंट खे चयो वियो, उन बावजूदि 4 देहूं जामशोरे जूं खणी वेठो। तंहिंजे करे असां चऊं था त हिनखे महदूद कयो वञे ऐं ॻोठ जेके आहिनि उन ॻोठनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। त सरमाए जी वॾी यलगार आहे। वॾे सरमाए जी पाकिस्तान में घणी तणी ॿाहिरीं सीड़पकारी बि रियल इस्टेट में थी थिए ऐं धरती धणी दरबदर थियनि था। ज़मीन जी बुख हुकुमराननि खे वधी आहे। ॾिसो था त मालियाती बुरान बि थियनि। सो कंहिं न कंहिं बहाने रहायशी स्कीम जे नाले, तरक़ी जे बहाने नाले, थरकोल जे नाले, ॿेटनि जो इहो सॼो हिकिड़ो ई मामिलो आहे। सो धरती धड़ियुनि जी जेका मज़ाहिमत आहे उन सां अवामी वर्कर्स पार्टी गॾु बीठी आहे। इंडिजिनियस राइट्स अलायंस सिंध जे हवाले सां जेके बि दोस्त सरगर्म आहिनि उन्हनि में बि यूसुफ मस्ती खान पार्टी सदर जी हैसियत में बि बीठो आहे, उनजो हिसो आहे ऐं इहा मज़ाहिमत कंदासीं, इन्हनि खे वधणु कोन ॾींदासीं। ॾाढाई खां को अञा वॾो लफ़्ज़ हुजे त जेकर उहो हिन जे लाइ कजे जबर आहे, हिकिड़ो कॉलोनाइज़ेशन आहे, माना नवाबाद जदीद दौर जी। मां हिन खे चवां थो 21वीं सदीअ जी नवाबाद। जीअं 18वीं सदीअ में क़ौमुनि ते कब्ज़ा थींदा हुया, हीअ बि उनजो आहे। बहरिया टाउन उनजो हिकिड़ो सम्झो फ्रंट मैन आहे, फ्रंट ते जेका हिकिड़ी वेड़ थींदी आहे। बाक़ी आहिनि ॿियूं बि बहरिया जेको DHA सिटी आहे या ज़ुल्फ़काराबाद आहे या ॿियूं, इहे सभु उनजा हिसा आहिनि। पर हे सम्झो हिकिड़ी अलामती हैसियत करे विया, तंहिंजे करे असांजो बि मेन टारगेट इहो आहे। पर इन जे ज़रिए असांजो टारगेट इहो सॼी सिंध खे जेको कॉलोनाइज़ कयो वञे थो पियो, हिननि जो मनसूबो इहो आहे त उते ॿाहिरियां माण्हू एतिरा हाणे आबाद कजनि जो सिंधी इहो जेको पंहिंजे क़ौमी हक़नि जी ॻाल्हि कनि था पिया, एतिरा उन्हनि ते जबर थिया आहिनि, पोइ बि नथा मुड़नि। बाक़ी जेको कमु आहे उहो
उहो नाजाइज़ आहे, उहो बंदि थियणु घुरिजे, न त असां जदोजहद कयूं था। बाक़ी उन खां पोइ जेके बि ज़मीनूं ईअं ॾिनियूं थियूं वञनि पियूं सिंध जूं, इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ बि असांजी जदोजहद आहे। पर हाणे उहा एतिरी ज़ोर वठंदी जेतिरो ॿिया सिंध जी सोसाइटी असां सां साथ ॾींदी। ऐं हिते जेका सिंध में जागीरदार माफ़िया जेका इक़्तिदार में आहे, हिननि जी गठजोड़ जे करे ही कॉलोनाइज़ेशन पिया कनि ऐं हिन सां सिंध में डेमोग्राफी चेंज करण जी साज़िश आहे। ऐं सिंध खे जेको ही कॉलोनी ठाहे वेठा आहिनि, हिननि खे मुज़ाहिमत जेका आहे उहो मिलंदी सॼे सिंध खां। ऐं जीअं फ़लस्तीन में फ़लस्तीनी पिया कनि, अहिड़ो ई ॾींहुं ईंदो त हर सिंधी माण्हू, हर सिंधी जेको बि आहे, दानिश्वर हुजे, सियासी वर्कर हुजे, हे मुज़ाहिमत कंदो। असांजो पहिरीं मुतालबो इहो आहे त बहिरिया टाउन गैर कानूनी मनसूबो आहे, सिंध जे ज़मीन ते वालार जो मनसूबो आहे ऐं इनखे सरकारी सरपरस्ती हासिलु आहे। इहो शुरू खां वठी असांजो मौक़ुफ़ आहे त हीअ जेके बि मुल्क में राइज क़ाइदा कानून आहिनि, लैंड रेवेन्यू एक्ट आहे या ॿिया जेके बि आहिनि, उन्हनि सभिनी जी भञकड़ी कंदे ऐं हिन खे जेको सो बहिरिया जो कमु शुरू कयो हो, जंहिं ते शुरू खां वठी इंडिजिनियस अलायंस ऐं मक़ामी माण्हू सभु एहतजाज में आहिनि। त पहिरीं ॻाल्हि त हीअ गैर कानूनी मनसूबो बहरहाल सुप्रीम कोर्ट पहिरीं फ़ैसिले में हिनखे गैर कानूनी करार ॾिनो, बाद में उनखे इम्प्लीमेंटेशन बेंच जेका हुई उन 16,000 एकड़नि ताईं महदूद कयो आहे उन्हनि खे, बहिरिया टाउन खे। पर बहिरिया टाउन जेको आहे सो 16,000 पंहिंजी जाइ ते, उहो हिन वक़्तु 40,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठो आहे। ऐं वधीक कब्ज़नि करण जे लाइ करे ऐं जेको आहे सो ॻोठनि ते बार बार चढ़ाइयूं थी रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे तंग कयो पियो वञे, उन जा रोड रस्ता बंदि कया विया आहिनि। इन जे करे असांजो पहिरियों मुतालबो त गैर कानूनी मनसूबो आहे, इन खे जेको आहे सो ख़तमु थियणु खपे। पहिरियों त मुतालबो इहो ई आहे त हीअ जेका ज़मीन आहे बहिरिया टाउन जी, उहा असल जेके वारिस आहिनि उहा उन्हनि खे ई मिलणु खपे। ऐं ॿिया जेके असां सम्झूं था त रियासती इदारा हुजनि, हुक्मरानी इदारा हुजनि, या इवन जेके सरमाए जा जेके पोल लॻे आहिनि, मलिक रियाज़ जहिड़ा माण्हू, इहे हमेशह आवाम दुश्मन रहिया आहिनि। ऐं इहे वरी ॿियनि रिसोर्सिस ते, माना पंहिंजी रिसोर्सिस त हिननि वटि आहिनि कोन, पोइ छा कंदा, जो आवाम जी रिसोर्सिस ते जेको उन्हनि जो बुनियादी हक़ आहे, माना ज़मीन, उन्हनि जो घर, उन्हनि जी छित, उन्हनि जे बुनियादी हक़ ते उहे हाणे कब्ज़े करण लाइ लागू आहिनि। पोइ मलिक रियाज़ जहिड़ा जेके माण्हू आहिनि, इन्हनि खे हथी केरु थो ॾियारे, इन्हनि खे हथी पोइ बि असांजा जेके हुक्मरान चऊं सो कॉल्ड, जेके असांजा नुमाइंदा कोन, पर इहे मलिक रियाज़ जहिड़े सरमाए जहिड़नि जा नुमाइंदा आहिनि, जेके पंहिंजे कुझु मफ़ादनि जे ख़ातिर, पंहिंजे कुझु पैसनि जे ख़ातिर, पंहिंजे कुझु जेको आहे प्लेजर्स जे ख़ातिर उन मलिक रियाज़ जहिड़े माण्हुनि सां गॾु बीहंदा। पर जॾहिं वोटनि जा हक़ ईंदा, जॾहिं नुमाइंदगी करणु ईंदी, त पोइ वरी आवाम जे पोयां ईंदा, बाक़ी न त ज़मीनूं जेको आहे फबाइण जे लाइ वेठा हूंदा। सो ही बीठा आहिनि, आख़िर ताईं बीहंदा। ऐं मज़दूर अवाम, पोरियत अवाम, इहो इन्हनि जो हक़ आहे, पंहिंजी ज़मीन जे लाइ असां बि इन्हनि सां आख़िर ताईं जेके बि लेफ्ट जूं कुवतूं हुजनि, सियासी पार्टियूं हुजनि, उहे जॾहिं अवाम जी नुमाइंदगी कनि थियूं, त पोइ अवाम पोइ वरी हासिल बि करे थो। असांखे 8 साल थिया आहिनि ही बहिरिया जीअं आयो, तव्हां हिन संगत सभिनि खे सारीअ खे ख़बर आहे कि ज़बरदस्ती ज़ोरी पंहिंजे बदमाशीअ सां असांजा सर्वी ज़मीन पका आहिनि। असांजा ॻोठ पाकिस्तान ठहिण खां अॻु में नूर मोहम्मद ॻोठ असांजा पका कागर, असांजा लीज़ थियल पको रिकार्ड में चढ़ियल आहे। असांजा 50 एकड़ सर्वी ही पंहिंजे कब्ज़े में करे छॾियो आहे। कब्ज़े में अञा ताईं हू कमु पियो हुननि जो हले, असांजो हाई कोर्ट में केस थो हले, हुनजे बावजूदि ईस्टी लॻल आहे, हुनजे बावजूदि कमु थो करे। हिन खे सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे तो जो दीवार खां ॿाहिरि को वास्तो ई कोन्हे। 16,000 हिन खे ॾेई छॾी अंदरि, तुंहिंजा इहो पंहिंजे हिन खे वालार पंहिंजे, तुंहिंजो ॿाहिरि को वास्तो कोन्हे। हाणे ही छा थो करे, 16,000 एकड़नि खां 80,000 ते वञी पहुतो आहे, ॿाहिरि निकिरी पंहिंजे हदूद खां। हाणे असांजे ॻोठ जेके आहिनि, ॻोठनि ते अची हमिलो कयईं। 3-4 ॾींहं थिया आहिनि। कंहिं महिल अचे चए थो त हितां रोड थो बनाए, या कंहिं महिल चए थो गटर जो नालो थो बनाए। असां चयो वास्ते ख़ुदा जो हिते गटर नाले जो जॻह त कोन्हे, असांजा ॻोठ क़दीमी, असां पाकिस्तान ठहिण खां अॻु में हिते वेठा आहियूं। असांजा रस्ता कटियईं, रस्ता बंदि कयईं, असांजो खूह पाणी पीअण जो ॻोठ जो सो ढाहे बंदि करे सॼो लेवल करे छॾी। असां वियासीं, वास्ता ख़ुदा जा ॾिनासीं, यार असांजो रस्तनि खे बंदि न कर, असांजो बीमारी सीमारीअ जो असांजो रस्तो इहो आहे।
असांखे हणी मारे कुटे इहो जेको पुलिस इन्हनि जे मदद सां पुलिस असांखे गाॾीअ में विझी मोबाइल में वञी असांखे लाकअप में विझी छॾियईं, बंदि करे छॾियईं। हाणे इहो साईं असांजे पीपीअ जा महिरबानियूं जेके असां ज़िंदगीअ में पीपीअ खे वोट ॾिना आहिनि उन्हनि जो सज़ा असांखे हाणे मिले थो। इहो ज़्यादती असां किथे बि न ॾिठो न ॿुधो। असां कहिड़ो मुतालबो कंदव तव्हां? असां कुझु बि कोन था कयूं, असांजो इहो ई बसि वास्तो आहे, असांजो ज़मीन छॾे असांजो प्रचार छॾे हलियो वञे, अॻियां असांजो वास्तो ई न आहे। हाणे एतिरो ज़ुल्म असां सां न करे, असां एतिरो ज़ुल्म जा बर्दाश्त करे नथा सघूं बचनि खे लताड़नि जे लाइ। ज़मीन ते जेकी वालार हले पई, जेके कब्ज़ाखोर कब्ज़ा पिया कनि, उन खां अलावा हिकिड़ी ॿी मां मीडिया जे ज़रिए हिकिड़ी निशानदी कराईंदुसि त असांजी कोस्तान 7 भाङे 1, 7 भाङे 2, 7 भाङे 3 खां 7 भाङे 8 ताईं जंहिंमें मुख़्तलिफ़ देहूं अचनि थियूं, उन्हनि ते बि कब्ज़ाखोरनि जेको सो कब्ज़ो करणु शुरू करे ॾिनो आहे, जंहिंजो मिसाल तव्हांजे मीडिया जे साम्हूं अख़बारुनि में अचे पियो। ऐं उहे कोस्तानी जेके आहिनि से वीचारा मालवंद माण्हू आहिनि जेके किन जूं 10 एकड़ ज़मीन आहे, कंहिंजी 8 एकड़ ज़मीन आहे, बिना मुआवज़े जे उन्हनि ते हो विंड पावर वग़ैरह जेके से लॻाए उन्हनि जी ज़मीनुनि जी चरागान वग़ैरह सभु ख़तमु पिया कनि ऐं उन्हनि खे लॾ पलाइण ते मजबूर पिया कनि। असां वसवारनि खे अहिड़ा अमलदारनि खे इहा बि हिकिड़ी निशानदी कराईंदासीं त असांजे कोस्तान जे बारे में त हू कुझु सोचनि ऐं असां सियासी समाजी तंज़ीमुनि खे बि इहा अपील कयूं था त हो मैदान ते अचनि ऐं असांजे इन जदोजहद में असां सां गॾु असांजो आवाज़ु असांजो मथीन ऐवाननि ताईं पहुचाइनि। सिंध में धारियुनि जी आबादकारी, कराची जे ज़मीनुनि ते कब्ज़ा, कराची जे ज़मीनुनि ते कब्ज़ा। इंटेलिजेंस अलायंस जे अॻुवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते बहरिया टाउन जी इंतिज़ामिया खे ॿुझो ॾेई ॻोठाणनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन हसन मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध टीवी न्यूज़, मलीर, कराची।